नाज़रीन, पनवाकिल जे सिविल कोर्ट में वणकारी मुहिम जो आगाज़ तालकाबार सदर एडवोकेट जमाल नासिबुल्लो ऐं ॿियनि तरफ़ां कोर्ट जे अहाते में मुख़्तलिफ़ वणनि जो चकियूं लॻाई वयूं आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था आफ्ताब कुराई जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, वण ज़मीन ते कुदरती नज़ारनि खे संवारींदो आहे। इंसानी जीवत करण लाइ वण इंतिहाई ज़रूरी आहे। उन सिलसिले में पनवाकिल जी सिटी कोर्ट अंदरि वकीलनि तरफ़ां वणकारी कई पई वञे। अचो त उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि सां पुछा कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। तव्हां दोस्तनि जी बि महिरबानी, मीडिया जे दोस्तनि जी महिरबानी। ही जेके असां अॼु दोस्त गॾु थिया आहिनि, असां हिकिड़े नेक इरादे सां ही वणकारी मुहिम हलाई आहे। इनशाअल्लाह पहिरियां घर खां नेकी शुरू करे कोर्ट में हर क़िस्म जो फल फ्रूट ऐं टारी ऐं छांव वारा वण पिया पोखियूं। इन खां पोइ इनशाअल्लाह इरादो असांजो इहो आहे त पनवाकिल शहर में ऐं तालके ताईं इन मुहिम खे वसी कंदासीं। अॼु असांखे पंहिंजे दोस्त नासिर अली बुल्लो साहब एडवोकेट इन हाई कोर्ट में प्लांटेशन जी दावत ॾिनी, जंहिंमें असां हिसो बि वरितोसीं ऐं इंतिहा दर्जे जी ख़ुशी थी त हीअ SOS जे तहत जेका ही पॉलिसी साईं जोड़ी आहे अॻियां हली शहर खे बि ब्यूटीफाई कंदो। एप्रिशिएट कयूं था मिस्टर जमाल नासिर बुल्ले, प्रेसिडेंट तालकाबार पनवाकिल खे, जंहिं हीउ सुठो इक़दाम कयो आहे ऐं ग्रीनरी अॻु में हुई ऐं हाणे अञा मौज़ून थी वई आहे। त इंशाअल्लाह पूरे तालके में मुहिम हलाईंदासीं। वकीलनि जूं ॻाल्हियूं मां ॿुधी, उन्हनि जो चवणु आहे त वणकारी ज़रिए माहौल खे आलूदगी खां बचाए सघूं था। कैमरा टीम सां गॾु तुफ़ैल आफ्ताब, SS न्यूज़ पनवाकिल।